वारे में 2 साल अॻु क़तल थियल अयाज़ अली ऐं रब्बन राधाणी जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारसन तरफ़ां प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन ॾस में ॻोठ कमाल जोड़े जो रहवासी अब्दुल गफ़ार चांडियो पारां भाउ ऐं भाइटे जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ ऐं केस ख़त्म करण लाइ धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो आहे। अब्दुल गफ़ार चांडियो चयो आहे त 2 साल अॻु बेगुनाह असांजे 2 हमराहनि खे गोलियूं हणी क़तल कयो वियो हो, जंहिंजी FIR वारहे थाणे ते दाख़िल आहे, जंहिंमें गोहीगाणी चांडियो बिरादरीअ जा हुसैन, हसन, हामिद, लतीफ़, गुलाब, मीरल, सईद, नादिर, अब्दुल्ला ऐं ॿिया नामज़द जवाबदार आहिनि। एहतजाज कंदड़नि चयो आहे त 2 सालनि जो अरसो गुज़री वञण बावजूद बि अञा ताईं क़ातिल गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। वेतर क़ातिल केस तां हथ खणण लाइ धमकाइनि पिया। हुननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, IG सिंध ऐं ॿियनि इख़्तियारनि खे अपील कई आहे त नोटिस वठी क़ातिलनि खे जल्द क़ानून जी पकड़ में आणे सज़ा ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे।